सुना तू कुंडल पे गए यार बेरोजगार बैठो है यार किसी कमकारी को नहीं मिले लेकिन तगारी वाले कम ने उस्ताद के चवन से बड़ी मेहरबानी यार ये कमकार में पानी मिलेवा साबु हां एकरो जणो के बाद कम थोरो आ न वरी भी असां पासे का ही कम कंदा रिमड़ी को अधु दिहाड़ी वठी ली जाए यार परेशान नहीं जो न माल अगते वनी ॾिसो भला घबराए ना तो चले मां पानी जो बंदोबस्त कया तो घबराए ना नीचे रे तो चले मां पानी जो बंदोबस्त कया तो घबराए ना बारे ग्राहक आने जैसे ना के जी सर हां या सर को आया अरे साहब मानी खणी हमरा ओटो ओटो भजो 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 ओटो साचो जोरा साजो जोरा हां ठीक है उनके ते फैसला ना इंतजा हम तो फैसला का हेलो कयो ये चोरा साईं असा होटल में चोरी कई थी चङो जो तव्हां मिली वियो हे त असांजो चोर आहे हाणे जेको फ़ैसिलो तव्हां कयो होता रे साईं चोरा असा चोरी कई है ना रईस हा होतार साईं फ़ैसिलो वरी छा जो वठी ॾियो कुटको फैसलो वरी छाजो लगे धर के कुट को एक ॾियणो पवंदो पको पको ही चोर आहे शक्ल मां ई तव्हांखे कोन थो लॻे त ही चोर आहे हे मानी चोरी कई होटल हे चोर आहे ही शहरी माण्हू आहिनि इज़तदार ऐं मोज़ज़ माण्हू आहिनि साईं ही वाक़ई चोर हूंदो ही कूड़ छो हणंदा बस हाणे बस तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾेई छॾियो हिन खां हाणे मां पुछंदुसि त हिन वाक़ई तव्हांजी चोरी कई आहे या न ॾे ख़बर तो हिननि जी चोरी कई आहे या न या हरू भरू हितो ते इल्ज़ाम पिया हणनि हाणे मां तोसां आहियां ख़ामोश छा ते वेठो आहे तोखे मां पुछी रहियो आहियां त तो हिननि जो चोर आहीं या न अरे तोसां आहियां तो हिननि जो चोर आहीं या न अबूतर सही माया चोर मां हिननि जी मानी चोराई आहे अबूतर माया मानी चोर बुतार साईं मूं तव्हांखे चयो पिए न त ही चोर आहे हाणे कयो फ़ैसिलो आओ साईं आओ ही चोरा हे चोर आहे असांजो साईं हे चोर आहे असांजो हा भाई पको पको चोर आहे हाणे मुंहिंजो तव्हां फ़ैसिलो ॿुधो मुंहिंजो फ़ैसिलो हाणे इहो आहे ही तव्हांजो मानीअ चोर आहे ईअं हाणे ही तव्हांखे ॾंड में ₹500 भरे ॾींदो छो जो ही तव्हांजो चोर आहे हा वा क़बूल आहे हा उहा क़बूल आहे फ़ैसिलो असांखे क़बूल आहे ठीक है बाबा ता जेको फैसलो कयो असां क़बूल आहे भोतार जेकॾहिं मूं वटि ₹500 हुजनि त मां चोरी छो कयां ही चोरी इन जे लाइ कयमि जो मुंहिंजो बच्चो बुख ते वेठो बेरोज़गार आहियां सॼे शहर में रोज़ी जी तलाश कयमि पर कंहिं बि मूंखे कमु न ॾिनो आख़िरकार मूंखे इहो क़दम खणणो पियो भोतार ॿुधो भाउ वरी हिकिड़ो ही नओं बहानो त पोइ ठीकु आहे अगरि जे तो वटि पैसा न आहिनि त तुंहिंजा ₹500 मां थो भरियां बाबा ठीकु आहे तुंहिंजा पैसा मां भरियां थो ॻाल्हि ॿुधो फ़ैसिलो अञा ख़तमु न आहे थियो फ़ैसिलो अञा मां ॿुधाईंदुसि फैसलो थी वियो वरी कहिड़ो फैसलो पियो वरी कहिड़ो फ़ैसिलो तव्हांखे सम्झ में कोन ईंदो असुल ख़बर त हींअर पवंदी इहो फ़ैसिलो त हो तव्हांजो उहो मूं करे ॾिनो तव्हांखे ॾंड बि मिली वियो ठीकु आहे हाणे मुंहिंजो फ़ैसिलो अञा रहियल आहे उहो त अञा हाणे कंदुसि मां जी भला ॿुधायो
इहो फ़ैसिलो हाणे ईअं आहे जो हाणे तव्हां सभई मिली करे हिन खे तव्हां हर महीने 1000 रुपया ॾींदव। 1000 रुपया पैसा छा 1000 चोर बि 1000 रुपया महीना थो ॾियूंसि। उहो इन जे लाइ त हीउ तव्हांजे पाड़े में रहे थो ऐं हिन जो ग़रीबी हाल आहे। तव्हां हिन जो हाल अहवाल न वरितो, तव्हां हिन जो न सोचो त हिन जो छा हाल आहे। इन जो मतिलबु तव्हां लागर्ज़ ऐं मतिलबु पस्त माण्हू आहियो त कंहिं ग़रीब जो कंहिं यतीम जो कंहिं पाड़े वारे जो ख़्यालु कजे, पर तव्हां न सोचो ऐं तव्हां हिन खे मानी चोरी करण लाइ मजबूर करे छॾियो। उहा बि मानी चोरी। हमेशह यादि रखो त ग़रीबनि ऐं मिसकिननि जेके पाड़े में रहनि था न, उन्हनि जो ख़्यालु करणु तव्हां ते फ़र्ज़ु आहे। इंसानियत जे नाते ग़रीब मिसकिन ऐं यतीम जी मदद करणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे। पर तव्हां न कंहिं बि मिसकिन ग़रीब जो तव्हां सहारे नथा लहो, पंहिंजी मौज मस्तनि में लॻा पिया आहियो। तव्हां कॾहिं सोचो था त कंहिं ग़रीब खे कंहिं पाड़े वारे खे पाइण लाइ कपिड़ा आहिनि, खाइण लाइ मानी आहे? तव्हां सोचो था? हाणे तव्हां मुंहिंजी कन खोले ॻाल्हि ॿुधो। तव्हां हिन खे हर महीने 1000 रुपया ॾींदव त माना ॾींदव। ॻाल्हि ॿुधो, अगरि जे न ॾियनि सिधो ॾंडो ॾेई हिननि खां वठी आयो, तुंहिंजो कमु आहे। हाज़िर बोतार हुकुम खपे तुंहिंजो। तव्हां सरहंदी वारा आहियो, जेके बि तव्हां ॾिठा सभु सरहंदी वारा आहियो। तव्हां हिन ग़रीब जी जे सहारे लहो आहे न, त हीअ अॼु मानी चोर न थिया। हिन जे करे मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त तव्हां हिन खे हर महीने 1000 रुपया ॾींदव त माना ॾींदव। छा सम्झो? हाणे तूं ॾे हवालु, तुंहिंजा अहिड़ा हाल छो थिया आहिनि? मां पहिरियां होटलुनि ते कमायो, उन खां पोइ स्टेज ड्रामा कयमि। स्टेज ड्रामा एतिरा कयमि जो पंहिंजो सॼो सिस्टम, पंहिंजो सॼो फ्यूचर उन स्टेज जी दुनिया में वञे। अचानक सैलाब जो आया, सैलाब खां पोइ हर कम खे सवाल अची वियो। सैलाब आयो मुल्क में, कमकार ख़त्म थी विया, बेरोज़गारियूं वधी वियूं ऐं असां जहिड़ा वाइट पोश इहो ई कमु था कनि। पुतार आऊं चोर न आहियां, पुतार मजबूरी करायोसि, पंहिंजे बच्चनि जे पेट जे ख़ातिर कयो आहे। मुंहिंजे बच्चे खे एतिरी त बुख लॻी हुई, छो मां हुनजी बुख न ॾिसी न त आऊं चोर न आहियां। पुतार हे मानी चोराइण जो मक़सदु सिर्फ़ ऐं सिर्फ़ बेरोज़गारी आहे। लाचार आहियां, मुल्क में बेरोज़गारी वधी वई आहे, महांगाई बि वधी वई आहे ऐं माण्हू चोरी करण ते मजबूर था थी वञनि। पुतार चोरी करण ते मानी खाइण लाइ बि मोहताज आहिनि। ऐं सच पुछो पुतार, माण्हू मानी खाइण जे लाइ बि मोहताज आहिनि वॾेरा। पुतार साईं वरी ॿुधो आहे त सिंधू दरिया ते केनाल पिया ठाहिनि। छा ही असांजी सिंध सुकाइण पिया चाहिनि छा? ही बि त वॾो ज़ुल्म आहे न असां सां। पुतार तूं घबराए न, हिन सिंध धरतीअ ते अञा जोधा जवान ज़िंदा आहिनि। इहे केनाल ठहण असां कोन ॾींदासीं, हर हाल में बि असां इहे केनाल ठहण कोन ॾींदासीं। असांखे इहे नामंज़ूर आहिनि ऐं रहंदा। सिंधु असांजो जियापो आहे, सिंधु असांजी जान आहे ऐं हू असांजे जान में हथु विझंदा त असां हुननि जी जान कढी छॾींदासीं। बोतार साईं, किनाल असां कोन हणणु ॾींदासीं। जे धरणो लॻाइणो पियो त धरणो बि लॻाईंदासीं, किनाल कोन ठहणु ॾींदासीं। सही थो चईं तूं, सही थो चईं तूं। इहे केनाल असांखे नामंज़ूर आहिनि। इहे केनाल असां कोन ठहणु ॾींदासीं, कंहिं बि हाल में कोन ठहणु ॾींदासीं। असां पंहिंजूं ज़मीन बंजर थियणु कोन ॾींदासीं। असांजी पंहिंजी सिंध जी ज़मीन आहे,